बुआ खट ते पवण खां सुठो हुयो त मरी पवे हा। तोखे दफन कबर में करे अचऊं हा, घट में घट आसरो त न हुजे हा। निभागीरन मूं तोखे कोन चयो हो त बंगले ते वञ पंहिंजी बेइज्जती करा, पर तूं इन बेइज्जती में राज़ी आहीं त मुंहिंजी बेइज्जती थिए। नैना हुते कैद आहे, तोखे त न हया आहे न शर्म। अधी भज भजा न कंदी त केर कंदो? छोरी हाणे तू बि कबरी वांगुरु ट्रीको पई थी करी हा। तो में ऐं कबरी में फर्क कहिड़ो आहे? उहा बि इहे ट्राक कंदी आहे वण में। ही ट्रीको ना है, तोखे हक ई सच था चऊं। कुछ गैरत कर गैरत, न त न्याणी जी बदौं तोखे खाई वेंदियूं। वो खट ते मंडो टुंडो त पयो आ, इन खां वधीक न्याणीअ जूं बदुआऊं कहिड़ियूं लॻंदसि अञा? छोरी जा पंहिंजा पेर अहिड़ा हा। मुंहिंजो कहिड़ो ॾोह, मुंहिंजो कहिड़ो ॾोह। तोखे ख़बर न आहे त नीमो मिठो बि आहे त खटो बि आहे। मुंहिंजो ॾोह इन आड़ा में छोरीअ खे तो विधो आ ऐं हाणे चवे तो मुंहिंजो कहिड़ो ॾोह। बाक़ी उनजी मूसा सां शादी करायां तो खुश रहे हा न, हिकिड़े चोर लोफर सां। इहो ॿुधा त घणा महीना थिया आहिनि मूसो ॻोठ में आहे सही, ए रोल अञा घोर वारा बि सुठा आहिनि, होको ॾेई सामान खपाईंदा आहिनि, हे उन खां बि चटा लभे थो। जेकॾहिं नैना पंहिंजी मर्ज़ी सां शादी करे हो दुखी थे या सुखी, पर तोखे त मयार न ॾे हा न। पहिरियां हिकिड़ी ममड़ी हूंदी त उनखे मुंहुं ॾींदोसि, हाणे ॿ ममड़ियूं आहिनि, कंहिंसां मुंहुं ॾेई लीमो, कंहिंसां मुंहुं ॾे। मां त आज़ार में अची वियुसि। असांखे मुंहुं ॾियण जी ज़रूरत नाहे, न्याणीअ जो सोच न्याणीअ जो, न त असां ॿई ॼणियूं वञी कुझु न कुझु कंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।